हमदो किथां निकिरंदो इन निड़ीअ में अल्लाह तबारक व तआला इहे शयूं रखियूं आहिनि इन ॾंदनि सां उन्हनि जी निस्बत इन ज़बान सां निस्बत हिकिड़ो असां पढ़ंदा सीन ॿियो स्वाद टियों से सवाब चवंदा आहियूं स्वाद जे लाइ ॿियो अखर स्वाद सूफ़ चवंदा आहियूं वरी अहिड़े नमूने सां सीन सीधी चवंदा आहियूं टे अखर इहे हिकिड़े जहिड़ा ख़बर न पवंदी त कहिड़ो अखर थो कढां पर जेको ॼाण हूंदो उहो उन लाइन खे आणींदो जंहिंमें महसूसु थींदो त हिन सीन कढियो हिन स्वाद कढियो हिन से कढे वरी अहिड़े नमूने सां ज़ाल ज़े ज़ुए ज़वाद इहे अखर अहिड़ा आहिनि जेके तक़रीबन हिक जहिड़ा पर इन्हनि जी बि लाइन जुदा आहे उहा तव्हां मां सम्झां थो त यूनिवर्सिटी कहिड़ीअ खे बि तव्हां जेकॾहिं ट्राई कयो शायदि ईअं कोन ॿुधाईंदा तव्हांखे पर अव्हांजे मस्जिद जे पेश इमाम जेको साहब उस्ताद अहमद खान आहे न इहो ॿारनि खे ॾसींदो उहो बोर्ड ते लिखी ॾसींदो ज़बान खे हीअं कंदो हिननि ॾंदनि सां मिलाईंदो हिन हौड़ सां मिलाईंदो विचनि ॾंदनि ॾे आणींदो त हे अखर निकिरंदो हौड़ ॾे वेंदो हिक ॾे वेंदो त हे निकिरंदो जे ॿटनि हौड़नि जे पासे खां ज़बान खे आणींदो त हे अखर निकिरंदो इहा अल्लाह ताला तव्हांजे मस्जिद जे इमाम ऐं उस्ताद खे सलाहियत ॾिनी आहे मां अजीब तव्हांखे ॻाल्हियूं थो ॿुधायां त इहे शयूं जेकॾहिं पहिरियों खणबो उस्ताद अहमद खान जो अल्लाह ताला संदन उमिरि इज़त में बरकत फरमाए उस्ताद अहमद खान ख़बर न आहे उस्ताद केरु आहे हाफ़िज़ खान मोहम्मद सुमरो उनजो को वरी ॿियो हाफ़िज़ उनजो को ॿियो आरिफ़ ॿियो कारी इन हलंदे हलंदे तव्हांजे हिन सियाल ॻोठ जे फरीदाबाद सियालनि वारी फरीदाबाद इन ॻोठ जे इमाम जो जेकॾहिं पहिरियों खणंदो त तव्हांखे रसूलुल्लाह जी निस्बत सां वॾी महफ़िल मुस्तफ़ा जी बि पहुचाईंदो इहो इल्मु ओॾो आयो पर जेकॾहिं स्कूल जो पहिरियों खणंदो त पोइ तव्हां शायदि ॿिए पासे बि निकिरी वेंदव किथे लंडन अमेरिका या किथे उन्हनि यूनिवर्सिटी में वेंदव माना हीअ शइ मामूली न आहे पोइ जॾहिं हीअ शइ मामूली न आहे असां कलमो बि अहिड़ी शइ जे मथां पढ़ियो जंहिंजो हिकु प्रोग्राम आहे सभिनी कलमो पढ़ियोसीं अलाह जे रसूल ते अल्लाह जे रसूल ॾे वही आयो क़ुर मजीद खणी आयो इहो क़ुर मजीद मामूली शइ न आहे मां कैसेटूं रिकॉर्ड कंदुमि कंपनीअ ते पोइ उनजो मालिक वणियो पोइ वरी मां कॾहिं कॾहिं उहो अख़लाक़नि चङो कॾहिं कॾहिं वरी पंहिंजे लाइन सां वरी उनखे दावत ॾींदो हुउसि पोइ मां चवां हाणे सेठ हीअं था कयूं असांजो हिते मदरसा वेझो उते हलूं था क़ुर शरीफ़ हीअं खोलियूं था तूं ऐं मां गॾु पोइ तूं त पढ़ियल आहे कुझु न कुझु सम्झी वेंदे त हे अखर कहिड़ो आहे सिट जे हिन मथे तालिब वीचारा होॾे पढ़नि था कंहिंखे ॾसींदासीं न तूं मूंखां पुछा कर त हे अखर ओ हुन तालिब खां पुछा कर त मां पुछंदोमांसि त पुट हे अखर पढ़ त इनशाला उहो उतां पढ़ी वेंदो उहा सॼी सिट पढ़ी वेंदो इहो नंढनि ॿारनि 8-9 सालनि वारे ॿार खे पराई ज़बान जो किताब ऐं उहो ज़बर देर सां यादि मां चयो असां मुस्लमाननि जी हक़ानियत जो दलील इहो आहे दुनिया में कंहिं बि मज़हब जो को बि किताब कंहिंखे ईअं यादि न आहे जीअं अल्लाह ताला असां मुस्लमाननि खे क़ुर पाक ॾिनो आहे ऐं एॾो सवलो करे ॾिनो अथई जो असांजा 8-10 ॿारनि जा या सालनि जा ॿार क़ुर मजीद यादि कयो था अचनि त पहिरीं शइ असांजे इस्लाम जी हक़ानियत इहा आहे ॿियो त मतिलबु असां वटि वॾो उसूल आहे अल्लाह जे रसूल फरमायो त अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही ओ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम अल-अंबिया फरमायो त हाणे मुस्लमान त कलमे पढ़ंदा थियासीं पर पाण फरमायो त कामिल मुस्लमान उहो आहे तव्हां में जंहिंजे हथ खां जंहिंजे ज़ुबान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि इहो कामिल मुस्लमान आहे न हथ सां कंहिंखे ईज़ा आहे न ज़ुबान सां कंहिंखे ईज़ा आहे इहो मुस्लमान आहे हीअं अल्लाह जे रसूल फरमायो कंहिं शख़्स कंहिं साहबी सवारे कंहिंजी तारीफ़ आलिही व सहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिम सो मां ॻाल्हि बि कई आहे त इस्लाम क़बूल करण सां उन जा के ज़ाबिता जीअं असांजे नंढनि सभिनी सिंध जी ॻाल्हि कई मां बि सिंधी ज़िंदगी सिंधीअ में क़ाइमु आहे सच इहो आहे मां सिंधीअ खे तमामु घणो वक़्तु ॾिनो अॼुकल्ह असांजे मुल्क पाकिस्तान जी जे ज़ुबान चइजे सरकारी ज़ुबान जेके चऊं उहा उर्दू आहे कागज़ी उर्दू आहे इंग्लिश न आहे उर्दू ॻाल्हि वठी आहे उर्दू आहे पर मां पंहिंजो वक़्तु सिंधीअ खे ॾिनो कॾहिं कॾहिं मूंखे दोस्त उर्दू वारा बि ॿुधंदा आहिनि पोइ हसरत कंदा आहिनि चवंदा आहिनि काश जेकॾहिं तव्हां उर्दूअ जे पासे ॾे अचो आहे उर्दू में मां बि घणो ॻायो आहे पर उहो ॻायो अथमि सो मुंहिंजो सिंधीअ जी कट ते हक़ीक़त इहा आहे मां इहा थो ॻाल्हि कंदा असांजी सिंधी ज़ुबान तमामु
तमामु प्यारी, तमामु जंहिंखे चइजे सबाजी ॿोली बि अहिड़ी आहे, मिठी बि आहे। बहरहाल ॿोलियूं पंहिंजनि जाइनि ते असांखे जेको न इस्लाम वारो भाईचारो मिलियो कलमे जे करे। कलमे जे करे असां पंहिंजी लिसानियत, पंहिंजे जोग्राफी नमूने सां हुदूद खां कलमो असांखे मथे थो आणे। हेठि पंहिंजे घर जी हर को हिफ़ाज़त कंदो, जंहिं इलाइक़े में आहे उनजी हिफ़ाज़त कंदो, पंहिंजे ज़मीन जी हिफ़ाज़त कंदो, पंहिंजे ॿनी ॿारे जी हिफ़ाज़त कंदो, पंहिंजे अहलो अयाल माल मिल्कियत जी हिफ़ाज़त कंदो। इहो त अख़लाक़ी फर्ज़ आहे माण्हूअ ते, पर इस्लाम वारो भाईचारो अहिड़ो आहे जेको असांखे इन्हनि शयुनि खां मथे थो आणे। तॾहिं अलाह जे रसूल फरमायो त जंहिं बि कलमो पढ़ियो, जंहिं बि कलमो पढ़ियो, जंहिं बि कलमो पढ़ियो, पाण फरमायो त उहो हिकु जिस्म ऐं जान वांगुरु आहे। जेकॾहिं किथे बि कलमे पढ़ंदड़ खे का तकलीफ़ पहुचंदी ॼण त हिन खे पहुती। साईं जन हुनजो मिसाल इहो ॾिनो जीअं सॼो हिकु जिस्म ऐं जान हुजे, जेकॾहिं पेर में कंडो लॻंदो त पूरे जिस्म ते उनजो असरु थींदो, अखि में को वार पवंदो पूरे जिस्म में उनजो असरु पवंदो, नक में को जीत वेंदो, को मच्छर वेंदो, पूरे जिस्म ते उनजो असरु थींदो। त कलमो असांखे भाईचारी थो ॾेखारे। मां कॾहिं 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 दोस्तनि खे चवंदो आहियां, जॾहिं कॾहिं सिंध वारा दोस्त बि असां सां घणा टकर पवनि, चवंदा आहिनि तव्हां सिंध जो मामिलो घटि था कयो। मां चयो तव्हांखे ख़बर ई न आहे जेको असांजे सिंध जे लाइ था कयूं। मां हुनखे चवंदो आहियां त हलो हिते असांजो इलाइक़ो हाणे ताज़ो असांजे इलाइक़े में हिकिड़ो यानी रहमत मुफ़री ज़हमत बणिजी पई। बारिश रहमत हूंदी आहे, पर उहा एॾे हुन सां आई ज़ोर शोर सां जो ॼण त अज़ाब जी सूरत बणिजी पई। इन अज़ाब वारी सूरत में तव्हां हिन ई रस्ते सां वेंदा हूंदव त रोड जा ॿई पासा भरिया पिया आहिनि। अंदरि जेके सिंधी मारूण वेठा उहे अॼु रोडनि ते खीमनि में वेठा आहिनि, पर पोइ इन्हनि सां हमदर्दी कजे या इन्हनि खे ॾुखाइजे। पर अहिड़ा भल वक़्त बि माण्हू असांजा सिंधी जेके इन्हनि खे बि ॾुखाइनि पिया, देगियूं त खणी विया उन्हनि सां हमदर्दी करे, पर उन में नशो मिलाए करे वरी सॼो उन्हनि जो मिल्क माल फुरे विया। इहे सिंधी छा मतिलबु इन्हनि सिंधियुनि ते तव्हां छा भाड़ी? उहे सिंधी कहिड़ा जेके नंढड़नि मासूम ॿारनि खे खणी करे अगवा करे वञनि था? उहे सिंधी कहिड़ा जेके माण्हू खे किचे ॾिसनि था, जे कमाए 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 कुझु ॿ टे पैसा गॾु कया उन खे कन खां वठी करे लाथियूं वञनि था। हाणे 10 लख रुपया ॾे न त क़तल था कयूं। हिननि सिंध जी कहिड़ी तारीफ़ कबी? इन्हनि सिंधियुनि खे छा कबी? या इहे माण्हू सिंध में रहण जे लाइक़ु आहिनि? इहे सिंधियुनि खे त दावदार था बणाइनि। त सिंध बि आहे, उहा बि दीन सां। दीन में अल्लाह तबारक व तआला सभिनी जी हिफ़ाज़त रखी आहे। दीन में हिफ़ाज़त आहे। पाण फरमायूं त दीन वारा ईअं आहिनि, कलमे पढ़ण वारा ॼण हिकु जिस्म ऐं जान। जीअं तव्हांखे ॿुधायुमि त पेर में कंडो लॻंदो त अख में ॻोड़ो अची वेंदो। अख ऐं पेर में वॾो फ़र्क़ु आहे, वॾो फ़र्क़ु आहे, पर असरु इहो आहे, उहो असांजो कलमे में आहे। अल्लाह दुआ आहे त अल्लाह ताला चलो कलमे वारी निस्बत सां असांजी क़ाइम दाइम रहे। बाक़ी जे ॿुधायुमि तव्हांखे त हिफ़ाज़त हर कंहिंखे पंहिंजे घर जी, पंहिंजे ज़मीन जी, पंहिंजे बाग़ जी, पंहिंजे ॿारे जी हर कंहिंखे करणी आहे। उन सां मोहबत इहो बि ईमानी जुज़ आहे। ईअं न आहे त उन को माण्हू फिरी वेंदो न, पर इन सभिनी खां वधीक इस्लाम आहे। तॾहिं हज़रत सईद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़े तक़रीर में चयो त माण्हू कोशिशि कंदो आहे त पैसा गॾु कयां, उन में हलाल हराम खे न ॾिसंदो आहे। ईअं अंबार कंदो आहे, पैसनि जा गॾु कंदो आहे, पर इहो पैसो तॾहिं ख़र्चु कंदो आहे पंहिंजे इज़त ते, पंहिंजे जान ते। बीमार थी पवे, डॉक्टर त चवंदुसि त बाबा तुंहिंजे जंघ में कैंसर, आङुर में पेर में कैंसर थी, तुंहिंजी जंघ कटवी। हाणे सच ॿुधायो त पैसा बि पंहिंजा ख़र्चु केतिरो ईंदो? हेतिरा लख ईंदा। उहो गॾियल पैसा लख रुपया ख़र्च बि कंदो, पोइ डॉक्टर जे चवण जे करे जंघ बि पंहिंजी कटराईंदो। डॉक्टर ते एतिरो एतमाद अथसि त उहो डॉक्टर मुंहिंजो ख़ैर ख़्वाह। साईं फरमाईंदा त अल्लाह जो रसूल सभिनी खां वधीक पंहिंजे जो ख़ैर ख़्वाह आहे। तॾहिं जेको रसूलुल्लाह जो तरीक़ो आहे उन में सभिनी जे लाइ भलाई आहे। तंहिंजे करे इन शइ खां पोइ उनखे अहमियत ॾिजे। साईं जन ईअं बि फरमाईंदा हुया इन मामले में त जेतिरो थी सघे हिकु ॿिए खे क़ुरान बि ईअं चयो आहे। फरमाईंदा वला असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, इंसान जंहिंजो नालो आहे उहो नुक़सान में आहे। पोइ फरमाए त उन्हनि में 4 बचनि था, इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। जंहिंमें 4 ॻाल्हियूं, पहिरियों ईमान जो मसइलो आहे, जंहिंमें ईमान अची वियो इहो नुक़सान खां बचो, ईमान खां पोइ अमल सालिह कई, नुक़सान खां बचो। तॾहिं चवंदा आहिनि त ईमान कलमो जेको आहे उहो जीअं वण जो थुड़, कलमो ईअं आहे, वण जो थुड़ खां सवाइ टामूं बेकार, ईअं कलमे खां सवाइ कोई अमल कोन्हे, सभु बेकार आहे। नेकीअ जो बदिलो तॾहिं तॾहिं बुज़ुर्गनि चयो आहे त भले जेकॾहिं को गैर मुस्लिम को ख़ैर जो कमु करे थो त इन खे अलाह वटि बदिलो मिलंदो या न मिलंदो?
बुजुर्गनि लिखियो आहे त अलाह ताला उनखे दुनिया में बदिलो ॾेई छॾींदो जेको गैर मुस्लिम कंहिंसां भलाई करे अलाह ताला उन जो पाण ॾे कर्ज़ो न रखंदो अलाह ताला दुनिया में उनखे उनजो बदिलो ॾेई छॾींदो आख़िरत में उनजे लाइ कुझु कोन्हे आख़िरत असां मुस्लमाननि जे लाइ आहे मुस्लमान थोरी थकियूं ग़लतियूं ज़रूरु कंदो हज़रत साईं टांडियो साहिब फरमाईंदो त अखि ॾिनी अथई त ग़लति कमु कंदई कन ॾिनो अथई ज़रूरु कॾहिं ग़लति ॿुधंदो ॾंद ॾिना अथई का ग़लति शइ चॿाड़ींदो ज़ुबान ॾिनी अथई का ग़लति लफ़्ज़ चवंदो पर इन चवण खां पोइ पाण खे महसूसु थींदुसि त मां इहो ग़लति कयो जॾहिं पाण खे महसूसु थिए त इहो सम्झो त ईमान अथसि जॾहिं पाण खे महसूसु थिए त यार इहा ॻाल्हि ग़लति कई अथमि पोइ इहो मौलवी हुजे ॿियो ऑफिसर हुजे पाण रुश्वत खाइण महिल जेकॾहिं छड़ो ऑफिसर खे ॿियो ज़हन तयारु थिए कमु ग़लति त कयां थो पर हल ठहियो छॾे थोरो इहो ग़लतीअ वारो अहसासु थियुसि न तॾहिं बि इहो ईमान अथसि पर जॾहिं चई छाजो इहो छा आहे कुझु कोन्हे जॾहिं ईअं चई त पोइ ईमान जो ख़तरो आहे अलाह दुआ थो कयां त अलाह ताला सभ खां पहिरियों तव्हांजी असांजी ईमान जी हिफ़ाज़त